अमरीकी परॾेही खाते पारां उमरकोट जे नौजवान खे एमर्जिंग यंग एवॉर्ड ॾिनो वियो आहे। अमरीकी परॾेही खाते 2084 खां दुनिया मां 10 अहिड़नि नौजवाननि खे एमर्जिंग यंग लीडर्स एवॉर्ड सां नवाज़ण जो हिकु सिलसिलो शुरू कयो आहे, जेके इंतहा पसंदीअ खे मोह ॾियण ऐं जटरादार अमुल लाइ निमाया कारकर्दगी जो मुज़ाहिरो करे रहिया हुजनि। हिन साल पाकिस्तान मां ज़िले उमरकोट जे हिकु नौजवान राजकुमार खे एमर्जिंग यंग एवॉर्ड सां नवाज़ियो वियो आहे। राजकुमार उन एवॉर्ड खे हासिल कंदड़ पहिरियों पाकिस्तानी आहे। संदसि तालुक़ सिंध जे पुठ पहले ॾुकारियल इलाइक़े थर सां आहे। राजकुमार पाकिस्तान यूएस एल्यूमिनाई नेटवर्क जो जनरल सेक्रेटरी पिणु आहे। परॾेही मीडिया सां ॻाल्हाईंदे राजकुमार जो चवणो हो त खेसि उहो एवॉर्ड पाकिस्तान में पुरतशदद इंतहा पसंदी जे ख़ात्मे ऐं जटरादार अमल लाइ कयल कोशिशुनि ते ॾिनो वियो आहे। संदसि चवणो हो त उन्हनि में उहे प्रोजेक्ट्स बि शामिल आहिनि जिन में हिन अमरीकी परॾेही खाते ऐं इस्लामाबाद में पाकिस्तानी सफ़ारतखाने खां हासिल कयल ग्रांट्स ज़रिए अंजाम ॾिना। राजकुमार जो चवणो हो त हिन कम्यूनिटीअ जे मुख़्तलिफ़ नस्ली ऐं मज़हबी पस मंज़र जे नौजवाननि खे आर्ट्स ऐं सूफ़ी म्यूज़िक ज़रिए अमन जे पैगाम जो इज़हार कयो। हिन नौजवान मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स ज़रिए उमरकोट जे औरतुनि लाइ मुल्की कानून जी ॼाण ॾियणु, डिस्ट्रिक्ट वोमेन थ्रो फिल्म सां गॾिजी औरतुनि जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते मुख़्तसिर फिल्मुनि जो ॿिनि ॾींहंनि वारो मेलो कराइणु, जंहिंमें पाकिस्तान समेत दुनिया जे औरतुनि जे मोकिलियल फिल्म जी नुमाइश थी ऐं बहितरीन फिल्म जा एवॉर्ड पिणु ॾिना विया। राजकुमार इस्लामाबाद में पंहिंजे तइलीम दौरान थर में ॾुकार मुतासिर माण्हुनि लाइ रोडनि जे सिग्नलनि ते बीही 5 लखनि ताईं फंड जमा कयो, जेके हिन पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जी खुराक ऐं ॿियनि समाजी प्रोजेक्ट्स ते ख़र्च कई। राजकुमार खे पाकिस्तान जी यूथ मिनिस्ट्री पारां बहितरीन कारकर्दगी जो एवॉर्ड पिणु ॾिनो वियो।